भाभी वटो ये छोकरे जी छठी अथव मिलायोसि तव्हांजी छोकिरी खे बि मंगल आहे न हल्को त छोकिरे खे बि छंछरु अथव। धर्मू पान वारो कान आहे उनजे छोकिरे जी बि त माई माइटी कराई आहे उहो ई धर्मू पान वारो जो कथो घटि लॻाईंदो चूनो वधीक लॻाईंदो आहे। उनजे छोकिरे जो मुंहुं त पपीते वांगुरु हुअसि छोकिरी वारनि त कटियसि पई मूं चयो भाई पपीतो न छोकिरो अथव। छोकिरे खे न खाइण जो न पीअण जो शौक़ु अथव घर का दुकान दुकान का घर पंहिंजो दुकान अथनि पंहिंजा घोड़ा गाॾियूं अथनि सभु कुझु पंहिंजो अथनि। मां त चईसि मां छोकिरी चुनी चप्पल ते मिलंदव ॿियो छोकिरीअ जो भाग। अरे भाऊ हू बि ॼाणनि था छोकिरी मिले किथे थी तव्हां बि बंदि पेती ॾेई छॾिजाऊं। भाभी मां रिश्ता कराइण जा पैसा न वठंदो आहियां तव्हांजी त ॼाण ई आहे। बस टोपड़ काका मूंखां ख़ुशि थी करे मुंहिंजे चीच में सोन जी अंगूठी पातऊं ऐं 21,000 जो लिफाफो ॾिनऊं मां बसि उहो ई ख़ुशि थी वञो आहियां। भाऊ सभिनि खां वॾी ॻाल्हि छोकिरो इकलौतो नंढी भेण हिकु भेण खणी पढ़ेसि पई उहा पंहिंजे घर शादी करे न्याणी विझी हुननि जो त हिकु ई चवणु आहे असांखे छोकिरी घरेलू खपे अची रद पक करे असांखे जाब बाब थोड़ी न कराइणियूं आहिनि। मुंहिंजो कमु त छठी ॾियण जो आहे बाक़ी तव्हां सभु वञी पतो करो ॿिया त रजिस्ट्रेशन फीस पहिरीं वठी लाहींदा पर मां चईंदो आहे पहिरीं कमु थिए पोइ पैसो भई न्याणी जा कम आहिनि। अरे भाऊ तव्हांजे छोकिरे लाइ घणी छोकिरियुनि जी छठी ॾियां एतिरो अचार में तेल न हूंदो आहे जेतिरो तव्हांजे छोकिरे जे नक में गोबा पवा आहिनि। रखो जय झूलेलाल।